वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदा सित्राले का सिर्फ सब डिवीजन प्रालो जे कारनामो 10 साल अॻु फोर्टी वेल पीरसन ते बिजली चोरी जो केस दाख़िल कराए छॾियो प्रालो थाणे सुञाणंदड़ जे पारां केस दाख़िल कराईंदड़ एसडीओ प्रालो खिलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। सब डिवीजन सदको डिवीजन प्रालो जे एसडीओ रज़ा आबाद शाह गुज़रियल ॾींहुं प्रालो थाणे ते पहुची केस दाख़िल कराईंदड़ मौक़ो अख़्तियार कयो त मां सब डिवीजन प्रालो जो एसडीओ आहियां ऐं मां पंहिंजे अमले साण करे बिजली जे बिलनि बाबति लाइनमैन इकरार कोरकानी लाइनमैन फाइट डुगर सां सिटी फीडर जे मुख़्तलिफ़ जायुनि ते लाइन चेक ते नवा आया हो तो मेहरबानी करे असां यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन पे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।